उन शख़्स के बारे में इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं जंहिंजो नालो इरशाद जागीरानी आहे। दोस्तों, इरशाद जागीरानी। मैं इरशाद जागीरानी ये कहना चाहता हूँ कि जैसा कि सब लोग जानते हैं, मेरा कोई भी क्रिमिनल रिकॉर्ड नहीं है। मैंने जज्बात में आके जो मैसेजेस सैर शाह को किए हैं और जिनसे वो ब्लैकमेल हुई हैं, सैर शाह और उनकी फैमिली से माफ़ी मांगता हूँ। असांजे सिंध जो ॿियो मुमताज़ मौलाई थियणु पियो चाहे ऐं मुमताज़ मौलाई वांगुरु इरशाद जागीरानी बि मक़बूल थियणु पियो चाहे अवाम में ऐं सुर्खियुनि में अचणु पियो चाहे ऐं उहा सुर्खियुनि में आहे बि सही। दोस्तों, रूबी अली सां जेको आहे सो इरशाद जागीरानी जा कुझु मसइला थिया, उन जा हिन वक़्तु जेको आहे सो वीडियो ॿई तरफ़ जेको आहे सो अपलोड थियनि पिया सोशल मीडिया ते ऐं ॿई जेको आहे सो हिक ॿिए खे ताना तुणका ॾियनि पिया। हेॾां इरशाद जागीरानी कॾहिं पंहिंजा जेको आहे सो फेसबुक अकाउंट ते वीडियो छॾे थो, हेॾां इरशाद जागीरानी ऐं हेॾां जेको आहे सो जे रूबी अली जेको आहे सो पंहिंजे अकाउंट में। ऐं उन खां अलावा कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि जेको आहे सो इरशाद जागीरानी ते थियो, जंहिंमें सराइब क्राइम वारनि जेको आहे सो उन्हनि इरशाद जागीरानी खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई ऐं हिकिड़ी औरत इरशाद जागीरानी नाले जो एंकर सिंध टीवी ते कमु कंदड़ कुछ टाइम खां मूंखे उन इलाही तंग कयो, इलाही हैरस कयो, मूंखे ब्लैकमेलिंग कंटेंट जेको आहे मैसेजिस डिफरेंट आईडी हुई जेका हिरा शाह नाले अलाए कहिड़ी औरत हुई, जंहिं जेको आहे सो हिन जे बारे में शिकायत कई ऐं हिरासा करण जो जेको आहे सो इल्ज़ाम लॻायो जेको आहे सो इरशाद जागीरानी जे मथां। ऐं इरशाद जागीरानी माफ़ी वरिती उन औरत खां। उन ॿिन्हिनि जा वीडियो बि असां तव्हांखे हिन वीडियो में सबूत तौरु ॿुधाईंदासीं। ऐं अहिड़ा वाक़िया खोड़ सिंध में थियनि पिया ऐं जीअं निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जेको आहे सो मक़बूल थियो सोशल मीडिया ते, अहिड़े तरीक़े सां इरशाद जागीरानी ऐं रूबी अलीअ जो किस्सो बि हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु आहे। ऐं ॿई पाण में हिकु सुठा दोस्त हुया, लेकिन अफ़सोस कुझु टाइम खां पोइ उन्हनि जी दोस्ती पाण में टुटी वई ऐं अलॻि थी विया पाण में। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक